सिंध समेत मुल्क के ॿिनि इलाइक़नि में लाॻीती बरसातनि खां पोइ सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में वाध थी वई आहे। सिंधु में 4 सबबु न्यू सईदाबाद भरिसां एसएम बचा बंद ते दबाव वधी वियो आहे। बचा बंद जी सूरत हाल जे हवाले सां न्यू सईदाबाद मां अपडेट करे रहियो आहे रियाज़ कीरियो। जी बिल्कुल असां इन वक्त भाणोट एसएम बचा बंद ते मौजूद आहियूं। तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त हिते जेको आहे स्पेयर जेको आहे हेड टी जेकी आहे बिल्कुलु नाज़ुक आहे, बिल्कुलु कमज़ोर थी चुकी आहे। हिते जेको पत्थर जेको तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते जेको नाकार पत्थर जेको आहे गजे टकर जो पत्थर हिते इस्तेमालु कयो आहे। इहो अॻिते वधी जो पाणी वधी वियो त हीउ जेको पत्थर आहे नाकर आहे हीउ हुनखे जेको आहे बर्दाश्त कोन करे सघंदो। हीउ जेको आहे कुझु वक़्त खां पोइ पाणी वधण जो इम्कान आहे, वॾी बौध जो इम्कान जेको ॿुधायो पियो वञे। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिते जेको कचे जी बौध जी जेकी सूरत हाल आहे तमामु वधीक संगीन आहे। ऐं हिते जा जेके माण्हू आहिनि उहे अञा ताईं बंधनि ताईं कोन पहुची सघिया आहिनि। जेके निकिता आहिनि त उन्हनि जी का बि वार न थी आहे। सरकारी जेके आहे न को टेट मिलियो वियो आहे, न कोई का हुननि जी इमदादी जेकी आहे साथ कई वई आहे। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको असां एसएम बचा बंद ते मौजूदु आहियूं। एसएम बचा बंद जी तव्हांखे सूरत हाल था ॿुधायूं त हेॾे पाणी हुअण जे बावजूदि जेको आहे पत्थर जेको आहे हीउ मुसलसल जेको किरंदो पियो वञे। ऐं अनक़रीब जेको हिते जा जेके अमलदार ॿुधाइनि पिया त हीउ जेको आहे जो सार संभाल न लधी वई त हीउ जेको आहे हाला ऐं भाणवट खे इंतिहाई नुक़सानु पहुचाए सघे थो। ॿियो तव्हांखे असां इहो ॿुधाईंदा हलूं त कचे में जेका ताणी माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जी बि का वायर न थी आहे ऐं उन्हनि खे ॿाहिरि कढण जे लाइ को बि जॻो बंदोबस्तु न कयो आहे।